मोरो मां के अपडेट कंदालू। रिपोर्ट करे वारे रिज़वान अली जमाणी लंजार हाउस मामले सबब ॻोठ लगारी बजराणी जा माण्हू बेरोज़गार बणिजी चुका आहिनि, मगर लंजार हाउस जी इंक्वायरी पोइ बि पूरी न थी सघी आहे। चारों तरफ़ पुलिस जा दस्ता मौजूद। ॻोठ जा माण्हू ॻोठ ताईं महदूद बणिजी विया आहिनि। पुलिस जी बेज़ारी खां तंग थी ॻोठ लगारी बजराणी जी औरत धीउ सां गॾिजी सिंधु दरिया में टपो ॾेई ज़िंदगी जो ॾीओ विसाए छॾियो आहे। मोरो वेझो कचे जे ॻोठ लगारी बजराणी जे ॻोठ जी औरत धीउ समेत कल्ह सिंधु दरिया में टपो ॾेई ज़िंदगी जो ॾीओ विसाए छॾियो। मक़ामी टोबन न्याणी समेत मुबैना टपो ॾेई ख़ुदकशी कंदड़ औरत फज़ीला लगारी जो लाश हथ करे वितो, जॾहिं त दसंदसि न्याणी भली लगारी जी लाश जी ॻोल्हा पिणु जारी आहे। फज़ीला लगारी जो लाश घर पहुचण ते ॻोठ लगारी बजराणी में कोहराम अची वियो आहे। जॾहिं त सदर आसिफ अली ज़रदारी खे लगारी बजराणी ॻोठ जे मामले जो नोटिस वठी ॿियनि पोरियतनि खे ख़ुदकशी करण खां बचायो वञे। सॼे ॻोठ लंजार हाउस खे बाहि नाहे ॾिनी। मिसकीन पोरियतनि ते दाहूं कूकूं ॿुधो।